तेरी नस्ल पाक में बच्चा बच्चा नूर, तू है ने नूर, तेरा सब घराना नूर। या रसूलल्लाह तवां ता नूर आयो, पर जने मुर्शिद असा तवांजे कामिल अकमल मुर्शिद जे चेहरे ते नजर पवंदी आ। अल्लाह जे कामिल अकमल वली जी निशानी ही है, चेहरे ते नजर पवण सां अज खुद दिल मां जबान माही आवाज जारी थे, अल्लाह हो अल्लाह अल्लाह। यो कमाल बाबा भले मुझे कावड़ जो सच्ची गाल कदम मौलवी माना है, मुलड़ो न है, फकीर हूं, सरकार जी दर्जा फकीर हूं, अम्मा सानी दर्जा फकीर हूं, सच्ची गाल तो अल्लाह ताला ये जो मां बयान किया ना तो इज़ा ज़िक्र अल्लाह, तो अल्लाह जे कामिल अकमल वली निशानी सरकार फरमाइन था जन जे चेहरे ते नजर पवण सां अज खुद दिल मां ज़बान मां ही आवाज जारी थे, अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह अल्लाह। वो अल्लाह जो कामिल अकमल वली यो कमाल अल्लाह ताला ने दौर में रखियो है। या पीर अल्लाह ताला जो मुरीदन के अल्लाह ताला बख्शे दे, पर ही सरकार जो को फरमान आ ना तो जने सरकार जो फरमान सामो थो अचे मुर्शिदन करीम जो चेहरो सामो थो अचे। इज़ा ज़िक्र अल्लाह जने मुर्शिदन करीम जे चेहरे ते नजर पवंदी आ पंजा त पंजा, पर जेकी पराया नंढा बार उन्हनि जी भी नजर पवंदी आ ना, उन्हनि जी दिलनि मां भी आवाज निकरंदो आ, अल्लाह 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 अल्लाह। यो कमाल अल्लाह ताला रखियो तो असां जे कामिल अकमल मुर्शिद में रखियो। तो हिन वक्त जेकी रूहानी ता महफिल यो मुर्शिदन करीम जो करम नजर आ, उन्हनि जी नजर आ तो सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर आ, सरकार जी भी नजर आ। ये करम वारी रूहानियत वारी महफिल, ये करम वारी रूहानियत वारी महफिल, ये ईमानी महफिल। इन महफिल ते सरकार जी भी नजर आ, सरकार जी अलबत अतहार जी भी नजर आ, सरकार जी साहबा कराम जी भी इन महफिल ते नजर आ। तमाम साहबा कराम खत्म इन महफिल ते अल्लाह जे कामिल अकमल वलियन औलिया कामिलीन सालिहीन सादिकीन उन्हनि जी भी नजर आ, उन्हनि जी भी नजर आ। इन महफिल ते अब्दुल्ला शाह गाजी जी भी नजर आ, उन्हनि जी भी नजर आ। तो मुर्शिदन करीम जा गुलाम हुसैनी गुलाम चाहते पहचान वो अल्लाह जी रजा होंदी आ, घुर कामिल अकमल जा मुरीद कि आम पीर जा मुरीद न हो तो असा अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली जा मुरीद आहियूं तो असा जे कामिल अकमल मुर्शिद असा जे दिल ते कल्ब ते दिल ते आंगुर रखी फरमायो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। पान फरमाइदा न काथे भी हुज, घर में हुज अल्लाह हो, शहर में हुज अल्लाह हो, बाजार में हुज अल्लाह हो, सुमंदे भी कर अल्लाह हो तो उठंदे भी कर अल्लाह 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 करम महफिल ते करम तो करामत 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 चवंदा त करामत ॿुधायो पंहिंजे मुर्शिद जी। असां जा अहिड़ा कामिल अकमल मुर्शिद अल्लाह ताला उनखे सॼो सरापा करामत बणाए छॾियो। जंहिंजी उथण करामत, जंहिंजो वेहण करामत, जंहिंजी निगाह करामत, जंहिंजी गुफ्तार करामत।
मुझे तो करामत दिखा। अगर ॾिसण चाही तोखे मां दावत थो ॾियां। हिक दावत उहा त दरगाह हुसैनाबाद में जेको जुमो पढ़ त करम थिए। हिकु जुमो पढ़ण तुंहिंजो कम आहे, दिली दिल में अर्ज़ रखण तुंहिंजो कम आहे। ज़बान सां भली अर्ज़ न कर, दिली दिल में अर्ज़ रखण तुंहिंजो कम आहे। हिकु जुमो दरगाह हुसैनाबाद में पढ़ी, दिली दिल में अर्ज़ रखण तुंहिंजो कम आहे। तुंहिंजे कम खे ठाहिण असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कम आहे। अगर बी दावत हो जाए, अगर करामत ॾिसण चाहीं तूं त कंबर वारे जी करामत ॾिसो। जॾहिं मुर्शिद हुसैन कंबर वारा कंहिं रस्ते खां गुज़रन त उते अची तोखे करामत ॾेखारियां। अल्लाह जो कामिल अकमल वलियन जो चेहरो छिकींदो आहे दिल में। अल्लाह जे कामिल अकमल वलियन जो चेहरो गुनाहगारन जी दिलनि खे छिकींदो आहे। त अल्लाह ताला असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद में वो कमाल रखियो आहे त पंहिंजा त पहचान मुरीद पर जी भी नज़र पवंदी आहे। उहे चवंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला केॾो न सुहिणो असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद खे ठाहियो। करामत इहा करामत थी। वॾड़ा त पराया, वॾा त वॾा उन्हनि जी दिलनि मां अल्लाह अल्लाह निकिरंदो आहे। पर जेके नंढा ॿार मासूम हूंदा आहिनि उन्हनि जी दिलनि मां इहो आवाज़ ज़बाननि मां इहो आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह 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 सचल गोठ वारो तव्हांखे मां दावत थो ॾियां। हिकिड़ो जुमो पढ़ो, दरगाह हुसैनाबाद अचो, ज़ियारत कयो। खुश्क मुल्लनि जे कढ न लॻो, उन्हनि जे कढ लॻो जेके हिन दिल वारे कनेक्शन खे सरकार सां मज़बूत कनि त अहल बैत सां मज़बूत कनि त सहाबा सां बि मज़बूत कनि। उन्हनि जे कढ लॻो जंहिंमें सरकार जी भी मोहब्बत हो जाए, सरकार जे अहल बैत जी भी मोहब्बत हो जाए, साहबा कराम जी मोहब्बत हो जाए, उन जे कढ लॻो, उन जे पोयों लॻो। बाक़ी हासिदनि जे कढ न लॻो, हासिदी मुल्लनि जे कढ न लॻो त उन्हनि जे भी कढ न लॻो जेके सरकार जे फरमाननि खे लिकाइनि था, जेके सरकार जे फरमाननि खे हदीसुन के लिकाइनि था। अहल बैत जी मोहब्बत जो हदीसूं तव्हां खे ॿियो नंबर मुल्ला मुफ्ती न ॿुधाईंदो, उहो लिकाईंदो। अगर तोखे ॿुधणो आहे न कंहिंजे लाइ चवां वायरस जाते काथे पहुची वियो आहे, कंहिंजे लाइ चवां अहले ज़िक्र वारनि खां ॿुधो। बस मुर्शिदन करीम जे नक्शे कदम ते कायम हो जाए, अकीदो उहो ई हुजे। अॼुकल्ह मुल्लनि जा नवां अकीदा निकिता, को काॾे छिके, को काॾे छिके, को काॾे छिके। असां त वसीले सां वेंदा, सरकार त वसीले सां पहुचंदा। कॾहिं सरकार जे अहल बैत जे वसीले सां, कदे साहबा कराम जे वसीले सां, कदे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे वसीले सां। छो जो असां तव्हां जी किश्ती हलाइण वारो वो अल्लाह जो कामिल अकमल वलिया आले रसूल औलाद अलिया जे हजारन बेदीनन के दीनदार बनायो, हजारन बेदीनन के दीनदार बनायो। उन असां जी कश्ती के उहे हलाइण वारा जेको हजारन बेदीनन के दीनदार बनाए, रोज़ादारन के रोज़ेदार बनाए, बेनमाज़न के नमाज़ी बनाए।
सोचो जे मुरीदन जी दिलनि में राफ़ियत या ख़ारिजत ईंदी न उते उन दिल में उन सीने में हक ही हक हूंदो जै सीने ते जै दिल ते मुर्शिद हुसैन कंबर वारे जी आंगुर लॻल आहे उते हक ही हक हूंदो बाक़ी गलत सलत ॻाल्हियूं माण्हुनि खे न ॿुधायो बाबा हे हिते वरी घणा अहिड़ा हूंदा त बाबा साईं तारीफ़ कंदो अहल बेजी मता हो मुल्ला कावड़ अरे मुल्ला कावड़ जदा छा थींदो मुल्ला पंहिंजे माई खे त सुधारनि पहिरियां हा पहिरियों पंहिंजे घर खे सुधारे सुबह शाम बाजर था खाए टाइम घणो थियो हाणे मौला अली साईं जो नारे खे अहिड़ो त बुलंद कयो इहा नारे जी गूंज घणो टाइम हले अहिड़ो नारो हणो हिते जलसा सचल में घणा थींदा हूंदा सभिनि जो ज़ोर हिते हूंदो आहे बोल साहब मौलवी साहब जो ज़ोर सां पहुची वियो अलाए ट्रेन में आयो अलाए किश्ती में आयो अलाए जहाज में आयो अलाए हेलीकॉप्टर में आयो घुर हूंदी आहे मौलवी साहब छिकण वारे तव्हांखे छिके आंदो हाज़िरी लगणी छिकण वारो छिकजी आयो आहे इन घणी जमायत आहे हिकड़ा के एड़ा सुस्त हूंदा पर हिन कम में सुस्ती न हुजे हिन कम में चुस्ती हुजे त मुर्शिदन करीम जी भी नजर पहुची रही आहे त हिते कराची वारो फलाणे ॻोठ वारो केड़ो आयो आहे केड़ो न आयो आहे हिकड़ा किस्म हूंदा हिकड़ा हूंदा न फोटो कढाइण वारा सेल्फी वारा हिकड़ा हूंदा न पोयो बीहण वारा फोटो कढाए घुम बाबा ये हर जमात में आहे हिकड़ा हूंदा त साईं जन ॾिसन बस ब माण्हू ते साम्हूं वेठा वरी गायब थी विया तो साम्हूं साईं ॾिसे त असां आयासीं पोइ पुछंदासीं किथे हो बाबा ॿाहिरि वेठा वञी अलाए किथे वञी पहुतो हमरा सम्झो था अलाए कहिड़े आलम में सम्झो न पर अल्हम्दुलिल्लाह सब हिते इश्क वारा मोहब्बत वारा मौजूद है मुर्शिदन करीमन जी नजर पहुंची रही है केड़ो आयो केड़ो न आयो केड़ो वेठो केड़ो उथियो के निभायो के न निभायो पर तो इंशाअल्लाह अजो निभायो ना उते भी इंशाअल्लाह मुर्शिद करीम तो असा निभाइंदा हिते ही करीम हिते ही निभाए हिते ही करमा कराची तो केड़ा वडा शहर में केड़ा वडा इलाका जुंगशे यार भी हटाया नायान एक बहुंदा ठठे वाला आया मौलवी साहब मोहम्मद यामीन काथे एक ही तारीख मदीने धोनी नसीब कंदो सभिनी खे करम सभिनी ते थींदो आमीन हथ मथे खणी आमीन चओ आमीन मक़बूल ते टेमा करम सभिनी ते आ पर हुसैनी जमात मौलवी साहब के एड़ा ॾिठा से खुदा जो कसम मस्त मलंग
पर उम्र ते वाफ़ तो उन्हनि मस्तन के ॾिठो ए मस्त कीअं पातो यो सब करम खुसूसन करम खणो हुसैनी जमात अड़ा मिस्किन असांजी जमात में आहिनि अलाए कीअं रस्ता खुली वेंदा आहिनि आसान थी वेंदियूं आहिनि कम ठही वेंदा आहिनि यो करम आहे मुर्शिद जॾहिं अर्ज़ु कनि था न जॾहिं अर्ज़ु कनि था न त मुर्शिद करीम ये हथ खणनि था खणण सां उनजो कमु ठही थो वीज़ा लॻी थी घणा अहिड़ा ॾिठा जंहिंजूं पासपोर्ट बि न आहिनि ठहियल हूंदा दुआ कराईंदा आहिनि सभु कम ठही वेंदा इहो करम ॾिठो आहे न त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद में ॾिठो अल्लाह जो करम हक़ीक़त ॿुधायो हीअ जेकी जमात आहे हुसैनी जमात हिन जमात असांजा कामिल अकमल मुर्शिद त मुर्शिद हुसैन त उन्हनि जी त नज़र आहे जंहिंजी जमात पर हिन जी निस्बत समझो था मौलवी साहब समझो था मोहम्मद इलियास ये मुहिब अहल बैत आहे न समझंदो असां हुसैनी असां ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन जी त नज़र आहे पर ख़ुदा जो कसम हिन जमात जे हिक फर्द ते नंढे ते वॾे ते करबला वारे इमाम हुसैन जी भी नज़र आहे मुर्शिद करीम में तो करम आहे पर खुसूसन अम्मा साण जी भी नजर अम्मा खातून जन्नत जी भी नजर त मौला अली साईं जी भी नजर तमाम अहल बैत अधार करबला वारन जी भी नजर ये चवण सा छियो न थींदम तुझे पेट में जरूर सूर वजनम इन्हनि आशिक़नि खे खुश कदम सरकार मदीना शहनशाह मदीना के खुश कदम भले तुझे पेट में सूर पवे राज़ी करणो आहे त पंहिंजे दिलबर नबी खे राज़ी करणो उन खे राज़ी करणो तू नाराज़ थिए त छा थींदो तू पहिरियों पाण खे सही कर सच्चो सुन्नी थी ॾेखार सच्चो सुन्नी पंहिंजे अक़ीदे खे दुरुस्त करे ॾेखार अल्हम्दुलिल्लाह असां में सरकार जी भी मोहब्बत आहे सरकार जे अहल बैत अतहार जी भी मोहब्बत आहे सहाबा कराम जी भी मोहब्बत आहे औलिया कामिलीन सालिहीन सादिकीन जी भी मोहब्बत असां जी दिलनि में आहे तू ठलो तू खाली आहे अल्हम्दुलिल्लाह असां जा दिल वारो कनेक्शन खे सरकार सां अहल बैत सां सहाबा कराम मजबूत कयो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करे छॾियो जमात खे सुकून थो मिले जमात ते यहाँ हलो अञा हलो सफ़र जारी है साई आहे कदम पोइते न हूंदा हर वक्त असांजा कदम अॻिते हूंदा भले कंहिंखे अहल बैत जी तारीफ़ तकलीफ़ थिए त थिए मां छा थो करे सघां मां कंहिंजी गिला त नथो कयां तारीफ़ थो कयां न सरकार जे अहल बैत जी बाक़ी तुंहिंजे चवण सां तू छा थींदो आहे जो तू सिलेक्शन कंदे अरे सिलेक्शन करण वारा आहिनि त असांजा कामिल अकमल मुर्शिद करण वारा तू पर पाण खे सिलेक्शन करा समझो त हाणे मौला अली साईं जो हैदर वारो नारो खे एतिरो बुलंद कयो त पोइ सलाम थिए अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मौलवी साहब जाथे वञूं था वॾड़ा त वॾड़ा जाथे वञूं जे शहर में कहिड़े भी ॻोठ में वञूं था जाथे वञूं था सुभान अल्लाह नंढा ॿार वॾा त वॾा न पर नंढा ॿार बि हैदर 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 हो जो
हैदर हैदर करण भी असा के सुठो लगंदो छो तो मौला अली जी सीरत सुन्नी तो मवाली ना है मौला अली जी सीरत नमाज वारो मौला अली जी सीरत नमाज हज ज़कात हर नेकी ते अमल करिए मौला अली जी सीरत तो मौला अली जी सीरत सही सही अमल असा सुनन किया जदे मौला अली जी सीरत सही सही अमल असा सुनन किया तो मौला अली असा सुनन जो सुन्नी मौला अली जा हैदर हैदर करण हैदर हैदर नारो लगाण भी असा सुनन या रसूल अल्लाह चवड़ा वारन की सुठो लगे हैदर 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 एड़ो तो नारे के बुलंद कियो हैदर 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 बाज़े बुलंद पूरे गोठ में आवाज गूंजे जज्बे सा शाही मर्दा हैदर शाही मर्दा शेर यज़्द कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार हैदर या दुआ करा तो हर नमाज नमाज का मामूल ठा छड़ियो तो या अल्लाह असा जे कामिल अकमल मुर्शिद के कामिल शामिल ए खिदरी हयात अता फरमा आमीन आमीन या दुआ करा निस्बत वारन फकीरन की खिदमत में गुजारिश